अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां दो चांडियो वीडियो कॉलम में भली कार। सिंध बजट पेश थी वई 2025-26 जी माली साली बजट में हूअं त वॾा अंग अखर आहिनि। कहिड़नि खातनि लाइ छा रखियो वियो आहे, केतिरी बजट आहे, अंग अखर यकीनन तव्हां ॾिठा हूंदा, पर कुझु अंग अखर मूं चयो तव्हां सां शेयर कयां त कहिड़नि इदारनि लाइ छा रखियो वियो आहे। छाकाणि त हीअ सभु पैसा तव्हांजे टैक्स मां आहिनि, सिंध जे माण्हुनि जे टैक्स मां आहिनि। त सिंध सरकार पंहिंजी जेका बजट पेश कई आहे उन में सिंध जे लाइ, सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि जे लाइ केतिरा पैसा रखिया विया आहिनि मुख़्तसर, छाकाणि त तफ़सीली अंग अखर आउं कोन पियो रही सघां, पर मुख़्तसर ई अव्हां सां शेयर कयां थो। हीअ बजट जी PDF में मूं वटि खुलियल आहे मुंहिंजे मोबाइल में। नए माली साल जी बजट में सिहत खाते लाइ 318 अरब रुपया रखिया विया आहिनि। लालकाणे अस्पताल जी क़याम जे लाइ 10 अरब रुपया, इंडस अस्पताल लाइ 12 अरब रुपया, गम्स जेका गंबट में अस्पताल आहे उन जे लाइ पिणु 10 अरब रुपया रखिया विया आहिनि। NICVT जे लाइ 16 अरब रुपया जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि। PPHI लाइ 16.5 अरब रुपया। उनखां सवाइ इन्फेक्शन डिज़ीज़ अस्पताल कराची में आहे, उन लाइ 1 अरब 40 जेको आहे करोड़ रखिया विया आहिनि। जना सिंध मेडिकल कॉलेज यूनिवर्सिटी कराची लाइ 50 करोड़। लम्स जेको लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी आहे उन जे लाइ 75 करोड़ ऐं डाउ यूनिवर्सिटी कराची लाइ 2 अरब 15 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। अहिड़ी रीति तइलीम खाते जे लाइ 613 अरब रुपया जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि। स्कॉलरशिप लाइ हिन सिंध जी बजट में 1 अरब 40 करोड़ रखिया विया आहिनि। सिंध एजुकेशन फाउंडेशन इलाही इम्पॉर्टेंट आहे, तव्हां ॾिसंदा हूंदव उनजे स्कूलनि जे हवाले सां। उन जे लाइ 13 अरब 50 करोड़ रुपया सिंध बजट रखिया आहिनि। NGV स्कूल जो एंडोमेंट फंड आहे उन जे लाइ 97 करोड़ रुपया। NGV स्कूल तव्हां कराची जो तमामु क़दीमी स्कूल आहे। कॉलेज एजुकेशन फंड स्कॉलरशिप जेका आहे उन लाइ 2 अरब रुपया रखिया विया आहिनि। कराची इंटर बोर्ड जे लाइ 1 अरब रुपया। वोकेशनल ट्रेनिंग सेंटर मुज़फ़रगढ़ जी क़याम जे लाइ 1 अरब रुपया मुज़फ़रगढ़ में क़ाइमु थींदो। यानी हीअ जेको 1 अरब रुपया आहे उहो मुज़फ़रगढ़ किथे आहे उहो तव्हां सम्झी सघो था, उन जे लाइ हीअ बजट रखी वई आहे। उनखां सवाइ IBA यूनिवर्सिटी सखर जे लाइ 1 अरब 90 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। कराची यूनिवर्सिटी जे लाइ 3.5 अरब रुपया रखिया विया आहिनि। इन जे मुक़ाबले में जेको आहे उहो सिंध यूनिवर्सिटी लाइ 340 करोड़ यानी रखिया विया आहिनि। NED यूनिवर्सिटी लाइ 2.5 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध जरई यूनिवर्सिटी टंडे जाम जे लाइ 2 अरब 20 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। मेहराण यूनिवर्सिटी इंजीनियरिंग लाइ 2 अरब 10 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। अहिड़ी रीति सोशल वेलफेयर खाते जी बजट 4 अरब 45 करोड़ रखी वई आहे। हैंड्स जेका NGOs आहे उन जे लाइ 15 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। हैंड्स NGOs लाइ जंहिं लाइ तव्हां ॾिसंदा आहियो त उन में इलाही इशूज़ बि आहिनि। ऐं सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे लाइ 15 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। सिंध सीनियर सिटीज़न जे लाइ 15 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। ऐं सिंध सीनियर सिटीज़न जे लाइ छा थिए थो यकीनन तव्हांखे उनजी वधीक ख़बर हूंदी, पर मुंहिंजे ख़्याल आहे त सीनियर सिटीज़न लाइ को अञा त अहिड़ो को सुठो इदारो कोन्हे। सकाफ़त खातो मेला मलाखड़ा ऐं यकीनन इल्मी अदबी एक्टिविटीज़ूं 9 अरब 98 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। उन में कराची आर्ट काउंसिल जे लाइ 60 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। गोरख हिल अथॉरिटी जे लाइ 25 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद जे लाइ 15 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। सिंध इंडिजेंस एंड टेलीग्राफ कंपनी जे लाइ 10 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। हीअ जेके 2-3 सेंटर उनजा हलनि था हथ जे हुन सां हमीद आख़ुंद जे सरबराही में हीअ इदारो हले थो, घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे, पर हैदराबाद में सिंध म्यूज़ियम में अंदरि उनजी हाफ़िज़ बि आहे, उन जे लाइ 10 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। ऐं उनखां सवाइ मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट आहिनि, यानी घरू खाते लाइ 224 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध पुलिस जे शहीदनि जी ग्रांट जेका आहे उहा 3 अरब रुपया रखी वई आहे। सिंध सेफ सिटी अथॉरिटी जे लाइ 20 करोड़ रुपया जेके रखिया विया आहिनि। पेट्रोल जे मद में पुलिस लाइ 8 अरब रुपया रखिया विया आहिनि। इहे चवंदा आहिनि पुलिस मोबाइल खे पैसा नथा मिलनि, पर गवर्नमेंट रखे ज़रूरु थी। पाण केरु थो खाई थो वञे, मूंखे ख़बर न आहे केरु थो खाई वञे, पर 8 अरब रुपया रखिया विया आहिनि। थाणनि जो पुलिस मोबाइल पेट्रोल लाइ जेके रोड ते बीह रहंदा तव्हांखे चवंदा आहिनि पैसा ॾियो, तव्हांखे पेट्रोल असांखे कोन थो मिले। पुलिस जे ऑपरेशनल गाॾियुनि लाइ 2 अरब रुपया रखिया विया आहिनि। CPLC जे लाइ 6 अरब रुपया जेके आहिनि 6 करोड़ 61 लख जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि। मकानी खाधो सफ़ाई सुथरायूं शहरनि में पार्क जेके ठहनि था ॿिया टिया उन्हनि जे लाइ छा कमु थिए थो तव्हांखे ख़बर हूंदी, पर 327 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध बलदियाती इदारनि जे लाइ 165 अरब रुपया रखिया विया आहिनि। हब कैनार जे लाइ 1 अरब 10 करोड़ रखिया विया आहिनि। सिंध सालेज वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जेको आहे उन जे लाइ 28 अरब रुपया रखिया विया आहिनि।
उनखां सवाइ ट्रांसपोर्ट खाते लाइ 67 अरब रुपया जेके आहिनि बजट में रखिया विया आहिनि। मोटर व्हीकल इंस्पेक्शन प्रोग्राम जेको आहे उन लाइ 15 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। सिंध मास ट्रांसपोर्ट अथॉरिटी लाइ 30 करोड़ रुपया हिन बजट में रखिया विया आहिनि। ट्रांसपोर्ट ते सब्सिडी लाइ 3 अरब रुपया रखिया विया आहिनि। 100 इलेक्ट्रिक बसूं हलाइण जे लाइ 1 अरब 60 करोड़ रुपया रखिया विया आहिनि जेके इलेक्ट्रिक बसूं जेके आहिनि हलंदियूं। आपाशी खातो, कैनाल, वाह, ॿियाटिया जेके तव्हां पाणी पुॼाए थो उन जा 90 अरब रुपया रखिया विया आहिनि। उन में पुराण ढोरो ऐं हाकिड़े जी बहाली, हीअ हिकिड़ी सुठी शइ, जेके ॿोॾूं अचनि थियूं ख़ासि तौर लाड़ जे इलाइक़े में पुराण हाकिड़ो ऐं ढोरो ऐं पुराण जी बहाली जेका आहे उन ते वॾो मुतालबो आहे। त छाकाणि बहाली न आहे, उन करे नेचुरल रूट्स बंदि आहिनि, उन करे ॿोॾूं अचनि थियूं। उन जे लाइ पुराण ढोरे हाकिड़े जी बहाली लाइ सिर्फ़ु 40 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। हाणे 40 करोड़ में हाकिड़ो कहिड़ो बहाल थींदो, पुराण ढोरो कहिड़ो थींदो, ख़ैरु उन कया विया आहिनि। मटियारी, सांगड़, टंडियालार जे पाणी जे कुदरती वहकनि जी बहाली लाइ 1 अरब रुपया रखिया विया आहिनि। हीअ 3 ज़िलनि जे अंदरि जेका आहे बहाली थींदी। पुराण ढोरे खे वरी शकू ढंढ ताईं पाणी जी रसाई जी बहाली, LBOD सिस्टम जी बहाली जे लाइ ही अलॻि पैसा आहिनि। 1 अरब 30 करोड़ रुपया जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि। सिम नालनि जी बहाली, जिन में केनशाह ड्रेन डिवीज़न जे लाइ 50 करोड़, सराड़ी ब्रांच RD 0 जे लाइ 95 करोड़ ऐं लाइनिंग जे लाइ जेके आहिनि उहे पैसा रखिया विया आहिनि मुख़्तलिफ़ हवाले सां। अञा उनखां सवाइ मुख़्तलिफ़ मुदनि में अॼोकी बजट जेका आहे उन में प्रेस क्लबनि जी बजट बि आहे, उन में कुझु साफ़ियुनि जी बजट बि आहे, उन में जेके जर्नलिस्टनि जे फलाह बबूज लाइ बि आहे। ही उहे बजटूं आहिनि जेके मख़सूस थुल्हे लिखे, यानी जिन खे असां थुल्हे लिखे बयानु कयूं था। हूअं हालांकि बजट जा काफ़ी जेके आहिनि खोड़ पासा आहिनि जिन ते डिस्कस करे सघिजे थो, पर मूं सोचियो त तव्हांखे थोरो घणो अंग अखर अॼोके पंहिंजे वीलाग में ज़रूरु ॾियां। इदारनि जा अंग अखर हुया ऐं बजट जो हेॾो बुक जेके पढ़िबा, अञा उन ते अंग अखर लिबा। तेसिताईं हिन मुंहिंजे हिन मुख़्तसर कालम जेको आहे वीलाग आहे, जेको वीडियो कालम आहे, उन में मूंखे इजाज़त ॾींदा ऐं इन उमेद सां त तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे ॿुधंदा रहंदव, ॾिसंदा रहंदव ऐं सब्सक्राइब बि कंदव ऐं शेयर बि कंदव। ऐं अव्हां जो थोरा तो दो चांहि जे करे ॾींदा इजाज़त। अला भाई।